भाउ जे गुफ़्तगूअ खे मनफ़ी नज़र सां ॾिठो वियो, उनखे मुस्बत नज़र सां ॾिठो वञे। उन गुफ़्तगूअ में सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि कई आहे, उहो हिकिड़ो इजलास जी गुफ़्तगू आहे, कंहिं जलसे जी न आहे, आम पब्लिक जी न आहे, JUI जो इजलास आहे। उहा गुफ़्तगू इजलास जी आहे, पार्टीअ जे उहिदेदारनि खे गुफ़्तगू आहे, पब्लिक सां न आहे। इहो जेको गुफ़्तगू जो अंदाज़ हूंदो इजलास जे अंदरि हूंदो आहे, उस्ताद शागिर्द खे सेखारींदो आहे। ज़ाहिर आहे हिकिड़े रिलीजियस पार्टी जो अॻुवाण आहे, ज़िले जो प्रेसिडेंट आहे। उन में उहो पंहिंजे उहिदेदार खे छा थो सम्झाए त हाज़िर नाज़िर जे मसइलनि मां ॿाहिरि निकिरो, शिया सुन्नी जे मसइलनि मां ॿाहिरि निकिरो, हिन इख़्तिलाफ़ खां ॿाहिरि अचो, या उन ते उनखे उनजी पुठी ठपियो त हू पंहिंजे उहिदेदार खे मज़हबी नफ़रतुनि खां ॿाहिरि पियो कढे, नंबर 1। नंबर 2, हुन में इहो चयो आहे त इल्हाद खां मुराद हुन छा वरिती आहे उते त बाबा मुंहिंजो हिकिड़ो को रिश्तेदार आहे, उन सां साम्हूं वाक़ियो पेश आयो त उन चयो आहे त मां अलाह खे नथो मञां। उन चयो आहे त मूंखे पूर जो न मूंखे दरिया में फिटो कजो, आहे मुसलमान, मुंहिंजो रिश्तेदार आहे, नालो नथो खणां। उन में उन ज़िक्र कयो आहे। उन में वरी उन ज़िक्र कयो त मां डॉक्टर खे ॾेखारणु वियुसि, उन डॉक्टर चयो त मौलवी साहिबु अलाह किथे आहे? त मां तव्हांखो थो पुछां त अलाह जी प्रचार करणु छा इहा सिंध सां, दीन सां, माण्हुनि सां गद्दारी आहे? न, बिल्कुलु न। पंहिंजे कारकुन खे, पंहिंजे उहिदेदार खे, पंहिंजे शागिर्द खे, पंहिंजे उस्ताद खे, मस्जिद जे इमाम खे, वाइज़ खे, नसीहत करण वारे खे इहो चवणु त बाबा माण्हुनि खे अलाह जे तरफ़ सॾियो, छा अलाह जे तरफ़ सॾियणु जुर्म आहे? मुसलमान जे ॿार खे क़ुर जे तरफ़ सॾियणु जुर्म आहे? मुसलमान जे ॿार खे हदीस जे तरफ़ सॾियणु जुर्म आहे? मुसलमान जे ॿार खे अलाह ऐं अलाह जे रसूल जे तालीमात खां रोशनास कराइणु जुर्म आहे? मूंखे हिन सुवाल जो जवाबु ॾियो। हू पंहिंजनि माण्हुनि खे चए थो ॿारनि खे अलाह सेखारियो, रसूलुल्लाह जी तालीमात सेखारियो, इन ते धुल वॼाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? इन जो मतिलबु आहे त पोइ हुन जेका इंजेक्शन हई आहे उहा सही हई आहे न? इन जो मतिलबु आहे त वाकई जेको आहे, पोइ वरी अॻियां जुमिलो छा आहे, सिंध सेक्युलर हुई, सिंध सेक्युलर आहे, सिंध सेक्युलर रहंदी। तव्हांजो चेहरो सेक्युलर चेहरो न आहे, तव्हांजो चेहरो इंतिहा पसंदीअ जो चेहरो आहे, मुंहिंजो चेहरो सेक्युलर चेहरो आहे। त मां देवबंदियुनि सां बि गॾु हलां थो, बरेलवियुनि सां बि गॾु हलां थो, शियनि सां बि गॾु हलां थो, अहल हदीसनि सां बि गॾु हलां थो, MMA जी शक्ल में। ही सेक्युलरिज़म न आहे त ॿियो छा आहे? ही सेक्युलर जो बहितरीन जेको आहे उहो नओं वर्जन न आहे त ॿियो छा आहे? ऐं सेक्युलर सिर्फ़ु इनखे चइबो त अलाह जो इनकार, सेक्युलर इनखे चइबो त रसूल जो इनकार, सेक्युलर इनखे चइबो त ॾाढ़ी ऐं पटके खे गारी, इहो सेक्युलर? इहा इंतिहा पसंदी आहे। अलाह जो इनकार इंतिहा पसंदी आहे, तव्हां किरोड़ हा मुसलमाननि जी दिल आज़ारी था कयो। रसूल जो इनकार या इंतिहा पसंदी आहे, तव्हां किरोड़ हा मुसलमाननि जी दिल आज़ारी था कयो। क़ुर जो इनकार इहा इंतिहा पसंदी आहे, तव्हां किरोड़ हा क़ुर जे फॉलोवर्स जी दिल आज़ारी था कयो। मुंहिंजी जमात में शियो, मां लेट मी कंप्लीट, ॾिठो अहम सवाल कयो आहे, तव्हां इंतिहाई ज़रूरी आहे त मां हिन ते जवाबु ॾियां। मां हिंदुनि सां बि गॾु थो हलां, हिंदुनि खे टिकेटूं ॾेई बीहारियां थो, शियनि खे बि टिकेटूं ॾेई बीहारियां थो, पर 2024 में मां तव्हांखे लिस्ट ॾींदुमि त मुंहिंजे जमात में केतिरनि जेको आहे उहे अक़लियत जे नुमाइंदनि फार्म भरिया, केतिरनि देवबंदियुनि, केतिरनि बरेलवियुनि, केतिरनि शियनि फार्म भरिया। इहो आहे उहो चेहरो जेको इस्लाम जो ख़ूबसूरत चेहरो आहे, सभिनी खे रहण जीअण खणी हलण जो। ही इंतिहा पसंदी न आहे जेको असां पिया कया थियूं, तव्हां जेको कयो पिया, इहा इंतिहा पसंदी आहे। नंबर 2 ऐं नंबर 3 त मौलवियुनि जी सोच खे सिंध रद्द करे छॾियो, ग़लति आहे। जेकॾहिं मौलवियुनि जी सोच खे सिंध ग़लति कयो आहे त पोइ लारकाणे में राशिद साहिबु 80,000 वोट कीअं खया, शिकारपुर में 80,000 वोट कीअं खया, मुंहिंजे हिकु हिकु जलसे में 50,000 हिकु लख माण्हू कीअं, लारकाणे स्टेडियम में पैर रखण जी जॻह कोन्हे, मीरपुर ख़ासि गामा स्टेडियम में पैर रखण जी जॻह कोन्हे, कराची जे शाहराह क़ाइदीन ते ड्रोन हली हली मोटी थो अचे, इंडिया जे बॉर्डर ताईं मुंहिंजा जेका जलसा आहिनि, छा इहे सिंधी न आहिनि? इहे लखे सिंधी जेको आहे, जेकॾहिं उन्हनि खे मज़हब खां नफ़रत हुजे, मौलवीअ खां नफ़रत हुजे, ॾाढ़ी ऐं पटके खां नफ़रत हुजे, त पोइ मुंहिंजे प्रोग्राम में न चवनि आऊं ऐं कांउ हुजां, पोइ कख कारीअ जा हुजनि, पोइ मुंहिंजे कड़ को लॻणो आहे। जेका लखे माण्हू मुंहिंजा फॉलोवर्स आहिनि, मूंसां गॾु था हलनि, मुंहिंजे मशनि, मुंहिंजे सोच खे खणी हलनि था, इन जो मतिलबु आहे त सिंध तव्हां सां प्यार नथी करे, सिंध मूंसां, मुंहिंजे सोच, मुंहिंजे नज़रिए, दीन ऐं इस्लाम सां प्यार थी करे, ऐं दीन ऐं इस्लाम ऐं रसूलुल्लाह जो आफ़ाक़ी पैगाम सिंध ताईं पहुचाईंदा रहंदासीं। उहो मुहबत जो आहे, उहो नफ़रत जो न आहे, गॾु रहण जो आहे, क़तल करण जो न आहे। इंशा अल्लाह इंतिहा पसंदीअ खे कल्ह बि मां धुॾियो हो, अॼु बि मां धुॾींदुसि, लेकिन अल्लाह जे ख़िलाफ़, रसूल जे ख़िलाफ़, क़ुर जे ख़िलाफ़ जेकॾहिं को कोरीअड़ो जेको आहे उहो ॿिरड़ मां ॿाहिरि निकिरंदो त उनखे ॿुधाईंदासीं त हिते अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान ऐं क़ुर ते ईमान आणण वारा लखे माण्हू आहिनि जेका तव्हांजे सोच ऐं नज़रिए खे धुतकारे